अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 3 इडियट्स प्रोग्राम सां गॾु मां आहियां सोहराब सूमरो। 3 इडियट्स प्रोग्राम में जीअं तव्हांखे ख़बर आहे त मुख़्तलिफ़ मुआशिरे जा किरदार ईंदा आहिनि जिन सां असां ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। अॼु बि मुख़्तलिफ़ मुआशिरे जा किरदार असांजे हिन शो में ईंदा, 3 इडियट्स शो में ईंदा, जिन खे अवां ॾिसंदा आहियो। तव्हांजे इर्द गिर्द तव्हांजो ज़रूरु उहे किरदार अरे हेॾे काॾे वेठा अची ॿारो अरे गुड्डू आहे न तूं पाड़े में रहंदो आहे जेको हेॾां प्रोफेसर साहब जो पुटु आहे न। छा था कयो हेॾे कीअं अची विया शो में? आख़िरी स्टेज आख़िरी अरे गुड्डू पप्पू तव्हां ॾिसी रहिया आहियो त असांजो जेको आईंदो आहे, असांजो जेको मुस्तक़बिल आहे, उहो कीअं तबाह थी रहियो आहे। पबजी गेम में लॻा पिया आहिनि ॿार, चङा भला प्रोफेसर जा पुट आहिनि, हिते हे पबजी था खेॾंदे 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 पंहिंजे घर खां असांजे शो में अची विया आहिनि। तबाह करे छॾियो आहे असांजो मुस्तक़बिल। ऐं मां चाहींदुसि त हिन जे पीउ खे घुरायूं, हिन जे वालिद साहिब खे घुरायूं ऐं उन्हनि खां पुछूं त तव्हां छुड़वाग छो छॾियो आहे, हिननि खे मोबाइल फोन छो वठी ॾिना आहिनि तव्हां टच मोबाइल। भरपूर ताड़ियुनि में प्रोफेसर लधो डिमलोटी। अस्सलाम वालेकुम। हे हालत ॾिसो साईं, सही बस हे छा आहे? अरे छोरा वो छोरा वो लुसी हेडे अरे मुड़ो न था ताके तो घरो भजा हेडे भजी आया हो इन प्रोग्राम में भजी आया हो। तां पुटन तां भाई पप्पू गुड्डू ना मुजा पीएन ए भित पुटन सारा मुजा भित खण बाबा वो बाबा 2 मिंट छ पो मां गालाए तो अल्लाह गालाए न मैं इंटरव्यू पिणे जो गोलियूं छा पिणे जो गोलियूं हां एड़ी हणाए मुंह में मुक बकवास न कर त हल कई के पी गया तोखे न या पपा मैं ता की चूचूं तुम हने गोलियूं हने हने गालाए मा तो न गोलियूं हने पी के गोलियूं हणंदे गोलियूं तोखे गोडे पी के चोण तुम इन के तुम बमने पबजी आ सही पबजी मानु जो दिमाग खराब ता इनन के टच मोबाइल छो वठी ॾिनी आई आहे? बुझा एंड्रॉइड मोबाइल तव्हां वठी ॾिनी आहे हथ सां, हाणे चओ था हिनजी जेको आहे सो हालत थी वई आहे हिननि सां। तव्हां सही ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां त हाणे हिकिड़ो प्रोफेसर आहियां, आम हिकिड़ो ऑफिसर आहे, प्रोफेसर आहे। मां त ॿारनि खे तालीम ॾींदो आहे, पढ़ाईंदो आहे ॿारनि खे, पंहिंजे ॿारनि खे बि मां सिखिया ॾाढी ॾिनी आहे। पर मोबाइल जो मोकारो तेज़ आहे साईं, मोबाइल जे ॿार वटि अची वियो न ॿार तबाह थी वियो। मां ॼण प्रोफेसर डीसी साहब हुजनि, सेक्रेटरी साहब लेवल जा माण्हू आहिनि, हर ॿार खे मोबाइल, ॿारनि खे चश्मा पता पर हेॾा असां ज़िंदगी सॼी किताब पढ़ियासीं। सफ़रनामो हाणे मां ख़तमु कयो आहे, अल्ताफ़ शेख साहब जापान आहे हे सफ़रनामो। जापान जापान आहे, अल्ताफ़ शेख साहब जो सॼो किताब मां अखि ते करे चश्मो न पातो आहे, माने अखि तंदुरुस्त रही। या कुर्बान मंगी साहब जो जेको आहे सफ़र चाइना में 24 ॾींहं, चाइना में 24 कुर्बान मंगी साहब दोस्त आहे खैरपुर जा साईं, सुञाणो। मां चश्मो ज़िंदगी न पातो। हे माण्हू हाणे राति जो हिननि खे न घर ईंदा काश इन्हनि खे सही किताब पढ़ायो न, इन्हनि खे किताब तंहिं सां किताब घर में असांजी अलमारियूं भरी पयूं आहिनि, पेटियूं भरी पयूं किताबनि सां। गोलियूं कंहिंखे गोलियूं आंदे तूं बाबा 2 मिंट छॾियो टमाटे बाबा 2 मिंट छॾे हाणे पप्पू हाणे गोली हणे प्रोफेसर साहब तव्हां प्लीज़ वेहो सर। तव्हां मां त इहो चाहींदुमि त सीमा जो ॾोह आहे इहो जेको मोबाइल फोन वठी था ॾियनि ॿारनि। सही ॿार खे कहिड़ो तओ मिलियो, असां घर में कोन मोबाइलूं खणी करे वेही था रहनि सॼी सॼी राति रोइनि था। हाणे खसींदोमांसि ॾिस हाणे हेॾे कर हेॾो सारो जो रोए त सही बीमारी आहे, बीमारी थी वई आहे बाबा। मां राति जो सुम्हियो पियो मोबाइल हलाए पियो, अलाह कंदो पीउ खे चए थो मरी वञे। ॿार मोबाइल तबाह करे छॾिया। गारियूं ॿार गारियूं था सिखनि। ॻाल्हि आहे हाणे इहो हुकूमत करणु खपे, हुकूमत करणु खपे तदारक इहो त बाबा का पुलिस मुक़ररु कयो, अहिड़ी फोर्स मुक़ररु कयो हुकूमत विच जेके घरनि में अचे। बैन कयो टिकटॉक खे बैन कयो वरी खोलाए छॾियो त हे छा मुक़ररु थियो न साईं। तव्हां जहिड़े एंकरनि जो
वेही रहिया चए छो था बंदि कयो, छो था बंदि कयो, तोखे छा थियो, कहिड़ो फ़ाइदो थियो न तुंहिंजो? पर पबजी में फ़ाइदो कहिड़ो खेॾनि था ॿार वेठा, त कहिड़ो फ़ाइदो इन्हनि? बाबा मां चवां थो त हे तबाही आहे, हे सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ो डेमो ॾेखारियां थो मां त मुंहिंजी औलाद ईअं थी वई आहे। इहे हर ऑफिसर जी औलाद, मिनिस्टर हुजे, चीफ मिनिस्टर हुजनि, सेक्रेटरी हुजनि, सभिनी जी औलाद इहा बसि पबजी थी ॾिसे पई। छोकिरी आई थी, छोकिरी गोश्त करी आहे अथनि सॼा, ॾिस त हालत अंठो तूं अंठो थींदे अंठो थो चए पियो। छॾे बाबा 2 मिंट छॾियो त सही न, तव्हां हुन सां ॻाल्हायो न हरू हुन सां ॻाल्हायो हणा बाबा ॾेस बाबा हिकिड़ो मिंट बाबा चुपड़ी करे वेहो त इंटरव्यू थो हले न। हिकिड़ो मिंट गोलियों तव घुमाएसि तव मुंहं ते बसि साईं तव तव्हां घुमाए सोले आहे तुंहिंजे। प्रोफेसर माण्हू आहियो, तव्हांजे घर में इहा हालत आहे, तव्हां ॿाहिरि छा पढ़ाईंदा हूंदो ॿारनि? असां ॿारनि खे पंहिंजा ॿारनि चवणु न वठंदा आहिनि, जीअं चवंदा आहिनि त बाबा हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजो प्रोफेसर जो ॿार जेको प्रोफेसर त न थींदो न, ज़ाहिर आहे काई ॿी शइ में वेंदो, पुलिस वारे ॿार पुलिस वारो थींदो, ज़रूरी आहे छा? पर हिननि खे कंहिं फिज़िकल गेम में विझो न साईं, क्रिकेट खेॾनि या हॉकी खेॾनि, फुटबॉल खेॾनि। खेॾंदा हा, जॾहिं कोई मोकार न पबजी ऐं टिकटाक जो थियो आहे न हालत फज़ीलत ई न आहे। उन ॾींहुं मां सुतो पियो आहे, मुंहिंजे मथो चढ़ी वियो आहे, साहु निकिरे पियो, लतूं हणी करे हेठि किरियो आहे। हाउ बकवास न कर, हणेसि तूं पप्पू, तूं हणेसि एॾा हणेसि त गोलियूं हणेसि बाबा इहो हिकिड़ो मिनट गेम बंदि कयो, असांजी डिस्कशन थी हले प्रोग्राम में। राकेला चर हणेसि अरे बाबा चुप कंदो त मां ॻाल्हायां न, हणे छॾे मुंहुं करो तई सां दांगी त खणी ॾियो मूंखे। हे केरु आहे? राहुल राय जहिड़ा वार रखी आयो आहे इहो। बसि पबजी में हिकिड़ो अहिड़ो आहे विड़दो आहे, उन वार अहिड़ा हुनजी डिज़ाइन मज़ो आहे, मज़ो आहे गेम में। मज़ो कहिड़ो आहे साईं? मुस्तक़बिल तबाह थो, ॿार ख़ुशि थियनि था। ॿार तव्हांजे पढ़ाईअ में त पोइ सफ़ा डल हूंदा। मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, हक़ीक़त इहा आहे, ॿार जेको आहे मोकार तए सां तॾहिं थियो, किरोना जे करे स्कूल बंदि थिया, ॿार तबाह, ॿार अची पबजी में घिरिया आहिनि। टिकटाक हुजे, पबजी हुजे, धूड़ छा, इहे जेको बि टेक्निकल मुंहं में लतड़ दे छा थो करे, हाणे चमाटी हीअं करे लतड़ थो पियो। तव्हां बि घर में पोइ वाईफाई छो हणाई आहे? इंटरनेट हणाए ॾिनी अथव हथ सां त पोइ ईअं ख़राबु थींदा? बाबा वाईफाई मां कट कराए छॾी, हाणे मोबाइल में पैकेज कराइनि था। पोइ तव्हां न ॾियो न, पॉकेट मनी न ॾियो, ख़र्ची न ॾियो। मां नथो ॾियां पॉकेट मनी, अलाए किथां था आणनि ख़बर नथी पए पई। न पोइ किथां पैसा था आणनि जो हे पैकेज कराइनि था नेट जो? अलाए छा था कनि, हे होटल भरिया पिया आहिनि, पूरी होटल ते माण्हू ॿार वेठा आहिनि, नौजवान रुगो पबजी था खेॾनि वेठा। बसि साईं हाणे मूंखे सम्झाए छा थो करे? उथी नथो, उथे मथे नथो हाणे बाबा तूं किनो बाबा इहो मोकारो न पबजी जो, पबजी जे करे पीउ खे घटि वधि थो ॻाल्हाए। बाबा मोकारो थींदो पीउ खे छा, मां पीउ खे सभु मरी वेंदासीं, मोकारो थियो मरो वञी निभागऊं न कम जा न कार जा, मानी पचे मेंगल अचे। तव्हां नंढे हूंदे कहिड़ी गेम्स खेॾंदा हुयो? जोराबा सिंगारे, जोराबा सिंगारे न साईं तव्हांखे न आहे? तव्हां कहिड़ी कहिड़ी गेम्स? नंढे हूंदे से असां खेॾियासीं, ॾिठी चकर खेॾियासीं, असां लाटण रांदि खेॾियासीं, कोडी खेॾियासीं, मल खेॾियासीं, वंज वटी खेॾंदा डुकंदा हुआसीं गोए। उहा भली आहे न गेम साईं, उन सां माण्हू जी एक्सरसाइज बि थींदी आहे, इहो दौड़ हूंदो, दौड़ मज़ो, हिन सां त हिन जो दिमाग़ मफ़लूज थी वेंदो बिल्कुलु। हाणे का गेम दिमाग़ी तौर मफ़लूज थी आहिनि, हाणे मानी न विसे तूं मानी रख दे न, मानी न खाईंदा, मानी न पाणी कुझु बि न खेॾंदा रहनि था बसि। हाणे खसींदे तूं रो हेठि कुटींदई, हे भिते पोइ छा थो करे, किथां बीठो हाणेसि भिते पोइ वञे ॾिस। तव्हां हिन खां मोबाइल थोरी देरि वठो, हिननि खां पुछूं। हिकिड़ो मिंट बाबा बचूं, बाबा किलो 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 हिकिड़ो मिंट वियो हलो, हिकिड़ो मिंट बाबा हेॾे वियो। पबजी जे बारे में कुझु ॿुधायो भई असांखे? वियो पबजी जे बारे में ॿुधाए। पप्पू गुड्डू तूं बि अच्छा इहो ॻाल्हि ॿुधो, जेका पबजी गेम तव्हां खेॾो था, इहा पबजी गेम, इहो पबजी छा जो शॉर्ट फॉर्म आहे? गेम आहे असांखे ख़बर न आहे, पबजी असां चढ़ो खेॾां। PUBG छा जो शॉर्ट फॉर्म आहे? PUBG उन मां
बुक मां कढिया अथऊं नाला बुक मां कीअं पबजी तां हा ABCD मां जेको सॼी ABCD आहे न हुन मां कढिया अथऊं नी हाणे होश में न इहा आहे बि ख़बर न अथव न हिनजी दिमाग़ कम ई नथो करे हाणे हे खसी आहे न सिर्फ़ु हिन में हे मोटाए ॾे असां सॼी राति खे दाऊं असां सॼी राति खे दाऊं सुबुह जो आज़ाननि ताईं केदाऊं असांजी शर्त हूंदी आहे पोइ मानी पढ़ंदा केॾी महिल आहियो स्कूल पढ़ंदा आहियो न स्कूल असांजो स्कूल बदिन न मिस बि न पढ़ाईंदी आहे सही कहिड़ो हे ॿुधाए मथियो वारो लफ़्ज़ ॿुधाए छा लिखियलु आहे अमेरिका जापान में हलियो वियो बसि जॾहिं ते लिखियलु आहे जापान आहे सिंधी बि नथा पढ़ी सघनि का शइ असां ॿारनि जो हिन पबजी मोकार मुंहिंजो प्लीज़ अच्छा ॻाल्हि ॿुधो मोबाइल फ्रेंड मोकार तुंहिंजे फ्रेंड जो तूं पाण खे ॾिस फ्रेंड खे ॾिस तो मिले पिया फ्रेंड खे ॻाल्हि ॿुधो काम जो पुटु होमवर्क वग़ैरह कंदा आहियो होमवर्क त में ॾींदी आहे नी में ॾींदी आहे हा में ॾींदी आहे न होमवर्क त न बाबा स्कूल मां होमवर्क मिलंदो हूंदो न घर जो कमु जेको मिलंदो आहे स्कूल जो असल में छा आहे न त असांखे होमवर्क तमामु घटि मिलंदो आहे चिल्ड्रन इज़ द वेरिफिकेशन ऑफ द पबजी ट्यूशन ते वेंदा आहियो भला न ट्यूशन ते असांखे एतिरो टाइम न आहे न असां सॼो ॾींहुं गेम था खेॾूं न मज़ो थो अचे ॿारनि में असांखे सची पुछे न पंहिंजे असांखे पंहिंजो बाबा बि हलियो वेंदो आहे ऑफिस हली वेंदी आहे अम्मा बि पंहिंजी ड्यूटी ते हली वेंदी आहे असां सॼो ॾींहुं घरु वेठा हूंदा आहियूं असां हिननि खे तंग बि न कंदा आहियूं पढ़ाई क्यों न बाबा तव्हां किताब पढ़ो अच्छा मां हल वॾो थी करे पोइ मां न थींदुमि डॉक्टर हल छा कॾहिं हे छा थींदो हे पढ़ंदो उहो आहे हिनजो मुस्तक़बिल कोन्हे को का शइ न आहे रुॻो पबजी मुस्तक़बिल न आहे ॿारनि न मुंहिंजो हिन खां वधीक सौखो हूंदो साईं हिन खां वधीक सौखो हूंदो हिन खां वधीक सौखो जॾहिं कोई हैंड्राइड आई आहे मोबाइल हिन खणणु शुरू कई हीउ ॾुबरो थियो गोश्त सॼो ॻरी वियुसि अच्छा हिन जी फूकणे में हवा निकिरी वञे हे माण्हू ईअं थी विया हाणे मुंहिंजे पुट खे कढ लॻो आहे अखियूं ख़राब थींदियूं मुंहिंजे पुट खे कढ लॻो आहे असांजूं अखियूं न आहिनि ख़राब थियूं असांखे हर शइ नज़र थी अचे अलाह साईं जो शुकुर आहे हल असां ईअं ॻाल्हाइनि था ॿार बदतमीज़ थींदा था वञनि बदतमीज़ी न आहे अंकल जेकी ॻाल्हि आहे त असां तव्हांखे ॿुधायूं था न असां छो बदतमीज़ी अरकाननि खां निकिरंदा था वञनि साईं तव्हांखे वञा प्यार सां कॾहिं कॾहिं मूंखे अंकल चवंदा आहिनि अंकल तूं किनो आहे अंकल तोखे गोली लॻी अंकल तूं मरी वञे मूंखे अरे मां तव्हांजी पीउ आहे नाज़रीन ख़बर न आहे छा थींदो असांजे हिकिड़ो मिंट बीहो 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 होॾे वियो होॾे वियो बाबा गाल ॿुधो मोबाइल ॾेव तो तव्हांखे असां ब्रेक खां वापसि था अचूं शो में वेलकम बैक नाज़रीन 3 इडियट्स हलो 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 वियो पबजी प्लेयर आयल आहे उनजो वालिद साहब भी आहे हिनखां मोबाइल खसी ते ॿारनि जी हालत आहे ओए 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 कैमरा साम्हूं लॻी पियो छा थो बाबा ॻाल्हि ॿुधो तव्हां वियो त सही टमाटेड़ी हे अंधा थी विया थी अरे घणा कैमरामैन बीठा आहिनि ॿुधाए तूं 1 2 3 4 16 बीठा आहिनि इहा थी हालत हिकिड़ो कैमरा बीठो आहे बाक़ी कंहिं कैमरा ते माण्हू कोन्हे को हिकिड़ो कैमरामैन हे बीठो आहे थियो 16 इहा हालत थी वई आहे 16 माण्हू नज़र था अचनि पिया पप्पा तव्हां किना यकीन कयो न शहज़ाद जो पप्पा एॾो सुठो हूंदो आहे सॼो ॾींहुं हुनजा पुट जेके न मोबाइल हलाईंदा आहिनि पोइ बि हुनखे पीउ कुझु न चवंदो आहे तव्हां असांखे मोबाइल कसे छॾी आहे किना ॾिसो ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो उहे छा था कनि पिया ॿारनि खे मोबाइलूं ॾेई करे पबजियूं खेॾनि मोबाइल पाण सॼो ॾींहुं इतवार बाज़ार में ख़रीदो फ़रोख़्त करे अचनि ॿार उते लॻा पिया न पाणी जी हुनखे तलब थिए न बुख जी हाणे अहिड़े क़िस्म जा ॿार छा थींदो ॿारनि जो त ॿारनि खे बीमारी लॻी वई अंकल असां पप्पा खे तंग त नथा कयूं न मम्मा खे बि तंग नथा कयूं असां त पंहिंजो सॼो ॾींहुं घर में वेठा आहियूं न असां रुलूं बि नथा असांखे तव्हां प्लीज़ तव्हां चुप करे वियो असांखे ॿार खेॾनि बि नथा ॾियो पप्पा असांखे ॿार छॾींदो बि न आहे चवंदो आहे घर में वेही खेॾो असां घर में खेॾूं था त वञा मोबाइल कसी त ईअं त न थींदो घर में इंडोर गेम्स बि हूंदियूं आहिनि उहे खेॾो वेही सही मां कहिड़ियूं गेम खेॾो टेबल टेनिस वठी आयुमि सही मां क्रिकेट वठी आयुमि तव्हां गुॾी बैडमिंटन टेबल टेनिस जी वठी आया उहे वठी आयुमि मां फुटबॉल वठी आयुमि मां क्रिकेट जा हर सामान पियो आहे चयो त तव्हां ॿियूं एक्टिविटी फिजिकल एक्टिविटी अंकल पोइ असां क्रिकेट खेॾूं असां कंहिंखे बॉल केरु कराए छाट केरु हणे बॉल खे पकड़े केरु हिते घर में अंदरि वेठा आहियूं कुतो तोखे कहिड़े ॾींहुं कमु ईंदो हे कुतो छाजे करे तोखे ख़राब कयो पप्पा प्लीज मुंहिंजे दोस्त खे प्लीज कुझु न चइजो न त मुंहिंजी न मुंहिंजो किनो आहे कुटींदोमांइ तुंहिंजे दोस्त खे मां दोस्त त धारे पियो
इनको भलो को कुकड़ी धारिया वो भलो न तव्हां ॻाल्हि ॿुधो तव्हां स्कूल बि पढ़ंदा आहियो स्कूल में छा सेखारींदा आहिनि ईअं ॻाल्हाइबो आहे पीउ मां सची अंकल ॿुधाए न सची सची ॻाल्हि कयां थो त असल में छा आहे न जंहिं महिल असां स्कूल वेंदा आहियूं न उते असांजूं मिस जेके आहिनि न उहे पाण पबजी खेॾंदियूं आहिनि वरी वरी मां अॻिले दफ़े जेको आहे न शफ़ीक जे पपा सां वञी मिलियुमि न उहो स्कूल में टीचर आहे उहो हुन ते वियुमि घुमण त उहो बि स्कूल में पबजी हलाए पियो कहिड़े स्कूल में दाख़िल करायो आहे हर स्कूल जो इहो ई वोकारो थी वियो आहे असां हलायूं था न भला अंकल असांखे तव्हांखे पपा तकलीफ़ कहिड़ी आहे न पपा तव्हां ॿुधायो नी बाबा ॻाल्हि त ॿुधो पबजी खेॾी करे तव्हां वॾा थी करे छा थींदव मां बि पबजी खोलींदुमि पंहिंजी पबजी पंहिंजी खोली हाणे इहा हालत थी आहे माण्हुनि जी त पंहिंजी पबजी खोलींदो अॻे असांखां पुछंदा हुआ वॾा थी छा थींदव हर माण्हू ॿुधाईंदो को पुलिस वारो थींदो को ऑफिसर थींदो डॉक्टर थींदो को इंजीनियर थींदो को जज थींदो साईं मुंहिंजी नंढे हूंदे ख़्वाहिश हूंदी त मां प्रोफेसर थींदुमि अच्छा प्रोफेसर थियुमि अॼु इल्ताफ़ शेख जा सफ़रनामा बि मूंखे पढ़ण था अचनि कुर्बान मंगी आहे उन जा मूंखे सफ़रनामा पढ़ण था अचनि पिया या इवन कहिड़े बि अंग्रेजी किताब आहिनि उहे बि असां पढ़िया आहिनि पर असांजे ॿारनि खे का शइ नथी अचे हलो हे छा लिखियलु आहे मथां हेडलाइन ॿुधाए चांहि वारो होटल चांहि वारे होटल चाइना में 24 ॾींहं चांहि वारे होटल हे कुर्बान मंगी जो सफ़रनामे ॾिसो था कहिड़ी हालत था कनि पिया हाणे हे नौजवाननि हाणे हे पंहिंजी पर में एम ए आहे अच्छा एम ए आहे पंहिंजी पर एम ए कई आहे न छा में एम ए कई त एम ए में मां किताबनि में कई आहे न अंकल किताबनि में न कंहिंमें सिंधी अदब में कई आहे तव्हां इंग्लिश में कई आहे उर्दू स्कूल में त कई न छा तूं हिकिड़ो मिंट विच में त न ॻाल्हाए अंकल पुछा थो करे त मां हुनखे ॿुधायां थो नी तव्हां सवेरे चओ स्कूल में पढ़ंदा आहियो वरी एम ए कई इंग्लिश मीडियम में कई आहे इंग्लिश मीडियम में कीअं सवेर त चए पियो स्कूल में तव्हां मिसियूं तव्हांजूं खेॾंदियूं आहिनि वेही वरी चओ था एम ए कई आहे एम ए कई पहिरियों त असां नंढड़ा हुयासीं न हाणे त असां वॾा खणी केॾा बि थी वञूं असां पबजी त खेॾूं था नी असां छा कंदा हाणे छा आहे 7 क्लास में 8 क्लास में आहिनि पोइ बि चवनि था असां एम ए कई आहे एम ए सभिनी खे ॿुधाईंदा हल मां एम ए कई आहे पोइ मां छा कंदुमि बाबा जेको आहे नौकिरी करे थो असांखे मानी मिले थी ॻाल्हि ख़तमु सुभाणे मां जो मरी वञा पोइ तव्हांखे गेम खाराईंदी तव्हांखे पबजी खाराईंदी न पर ॾिसो हाणे एग्ज़ाम वेझो आहिनि तव्हांजा त पोइ कीअं तव्हां पढ़ाई कंदव या पबजी तव्हांखे कमु ईंदी हुते पेपर असां ॻाल्हि ॿुधो न घर खे बि टाइम ॾियूं था पढ़ाई खे बि टाइम ॾियूं था ट्यूशन खे बि टाइम ॾियूं पबजीअ खे बि त ॾियूं न असां काॾे वञूं असां केतिरो टाइम था ॾियो बिल्कुलु न से को टाइम नथा ॾियनि तालीम खे मां छितो थी पियो आहे मां चरियो थी वियो आहे हिनखे कुटे कुटे मारे मारे त बाबा तव्हां हिननि जी माउ खे छो नथा चओ त उहा घर खे वधीक संभालींदी आहे असां ममा पाण खेॾी आहे हल मिस्टर ममा बि हाणे उहा खेॾे थी उनजी कहिड़ी उमिरि आहे हाणे उनजी उमिरि रही आहे भली खेॾे बाबा घर जो कमकार करदी जे घर में साईं माउ पाण पबजी गेम खेॾंदी वई त ॿारनि जी बि इहा हालत थींदी न ॿारनि जो मुस्तक़बिल हुनजो मुस्तक़बिल त ख़तमु थी वियो न हेड़ा किना ॼणे त मुस्तक़बिल ख़तमु थी वियो किना ॼणे अदा ॻाल्हि ॿुधो न तव्हां ॿियनि खे बि चयो उहे पबजी न खेॾनि पोइ असां बि न खेॾासीं या उन्हनि खे जे मोबाइल ठाही आहे सॼा मुंहिंजा पुट आहिनि छा मां त पंहिंजे औलाद खे चवंदुमि न बाबा पोइ ॿियनि जा पुट त खेॾनि था पोइ उन्हनि जा पप्पा त उन्हनि खे पंहिंजे पुटनि सां नथा वञनि पोइ तव्हां सां था चओ था बाबा पी पी जो फ़र्क़ु आहे पी जो फ़र्क़ु न पी पी जो फ़र्क़ु आहे हल गाॾीअ जो ऐं पी जो फ़र्क़ु आहे पी फ़र्क़ु आहे मां उहो पी न आहियां जो मां तव्हांखे पबजी खेॾणु ॾियां मां कॾहिं न मां मोबाइल भईंदुमि पर तव्हांखे बाबा तोखे भला असां मां तकलीफ़ कहिड़ी आहे तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे पप्पा तकलीफ़ इहा तव्हां मुस्तक़बिल कोन्हे तव्हांजी का सोच कोन्हे का तव्हांखे तामीराती का सोच कोन्हे बाबा मुल्क में छा थी रहियो आहे हिन महिल वज़ीर आज़म कहिड़ो आहे असांजे सूबे जो वज़ीर आला कहिड़ो आहे कहिड़ो कमु थिए थो कहिड़ो नथो थिए का ख़बर ई न आहे हिननि खे असांखे ख़बर आहे जी महिरबानी वज़ीर आज़म कहिड़ा मुल्क जो सदर मुशर्रफ आहे हल बसि हाणे तो खणी करे पाण खे बि मल मूंखे बि मल हे असांजो मुस्तक़बिल आहे ख़बर ई कोन्हे त परवेज़ मुशर्रफ साहिबु प्रेसिडेंट हो अलाए कॾहिं जो हलियो वियो उन खां पोइ 3 वज़ीर आज़म आया 3 सदर आया आहिनि पर तव्हां वज़ीर आज़म जो त नॉर्मल ख़बर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां मज़ाक हू इज़ द प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जेको आहे इंग्लिश में जवाब ॾियो हा बिलावल भुट्टो चेयरमैन पाकिस्तान अरे बाबा वो तो पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन आहे न Who is the Prime Minister of Pakistan? Who is what in encyclopedia is the not information in your mind. So please, first great game is the PUBG. Who is the President of Pakistan? Oh, भोंकना तड़ी ते चवाएं तो न त बिलावल भुट्टो अरे बुद्धे छो नथो तूं असां पीउ पुट खे विड़ाए छो थो तोखे तुंहिंजो कहिड़ो कमु ॿियनि जा पुट खेॾनि था चङो भला वज़ीर आला सिंध जो वज़ीर आला केरु आहे काइम अली शाह अरे
वो तो पहिरियां हुयो न। हल हाणे कंहिं महिल हो थींदो आहे, कंहिं महिल सभिनी जा असां नाला यादि कयूं था, हिकिड़ो थिए न। पबजी में ध्यानु आहे रुगो तव्हांजो? असांजो बसि सॼो ॾींहुं असां हा अरशद महमूद न, उहो आहे ॿियो मौलवी साहब वारनि जो। राशिद महमूद वज़ीर आला यार। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, सोराब कारे तूं बि पढ़ियल लिखियल माण्हू आहे, हिन जे असां हिन जेकी नई नसल आहे हिन जो मुस्तक़बिल छा भला पबजी में आहे, मोबाइल में? चार्जर ॾे, मां मोबाइल चार्ज कयां। मूं वटि चार्जर किथे? तव्हां पाण में ॻाल्हायो, तव्हां पाण में ॻाल्हायो, असां पाण में गेम था खेॾूं न, तव्हां असांखे डिस्टर्ब कयो न असां तव्हांखे डिस्टर्ब कयूं, ॻाल्हि ख़तमु। हल न बाबा, तव्हांजी लाइफ डिस्टर्ब थी थिए। साईं लाइफ डिस्टर्ब थिए न थिए, मूंखे ॻाल्हि ॿुधा, मां जंहिं महिल बि पप्पा ईंदो आहे, पप्पा खे चवां त पिज़्ज़ा वठी ॾे, ब्रोस्ट वठी ॾे, बर्गर वठी ॾे, जिगर बर्गर वठी ॾे, कुझु न वठी ॾींदो आहे। वरी असां जंहिं महिल असां जेको आहे खेॾूं था पबजी, उहा बि हाणे मोबाइल झले वेही रहियो आहे, असां छा कयूं? असांखे बि बोर था थियूं न। पीउ पढ़ी लिखी करे प्रोफेसर थियो आहे, सिंधी अदब में हुनखे महारत आहे, तव्हांखे त सिंधी बि नथी पढ़णु अचे न अंग्रेज़ी थी अचे। अदीबनि में साईं इमदाद हुसैनी साहिबु हुजे, साईं पंहिंजो डॉक्टर नवाज़ उहे त वॾा आहिनि, उहे त वॾा पंहिंजो असां जेके बि दोस्त सॼा रहिया आहिनि, इल्ताफ़ शेख साहिबु हुजे, अमर जलील साहिबु हुजे, ज़ाती तौरु मूंखे सुञाणींदा आहिनि। अच्छा, ज़ाती तौरु साईं तव्हां बेदिल मसूम साहिबु कसम ॾेई करे पुछा कंदो त केॾी मुंहिंजी इज़त कंदा आहिनि हो, ऐं मुंहिंजी औलाद हुते पबजी वेही खेॾे त मां प्रोफेसरनि जे पंहिंजी जेके अदीब दानिशवरनि संगत में वेहणु छॾे ॾिनो आहे। असां जंहिं महिल गाॾी बि घुमणु वेंदा आहियूं, असां पप्पा खे तंग बि न कंदा आहियूं, ऐं पाण जेतिरा हिक जेतिरा ग़लति आहे न। हा त छो ग़लति आहे? तव्हांजा बि त अंकल पुट खेॾा हूंदा न, ज़रूरु न खेॾा हूंदा, पोइ सभिनी जी पर हिकिड़ो टाइम लिमिट हूंदी आहे न हिकिड़ी। अंकल कहिड़ो मां तुंहिंजो कारो मुंहुं कयां? मां स्कूल त वञा थो नी, स्कूल बि वञा थो, ट्यूशन बि पढ़ां थो, पोइ झटि गेम न खेॾां? भला ॿारनि खे का दीनी तालीम तव्हां ॾियारी आहे? क़ुर शरीफ़ पढ़ायो? माना इन्हनि खे क़ुर शरीफ़ में दाख़िल करायो त जी दाख़िल खां भॼी अचनि। माना जेको उस्ताद हो, जेको मौलवी साहब पढ़ाए पियो, उनजी नकल शुरू कयो अची करे। कई दफ़ा दानी मां मारे कुटे छिता थियासीं, पर मोबाइल दीनी तालीम खां बि तव्हां परे रखियो आहे ॿारनि खे बिल्कुलु? हर शइ खां मूंखे लॻे थो हीअ का यहूदनि जी साज़िश त न आहे, पबजी गेम ठाहे करे असांजे ॿारनि खे ख़राबु करे। तव्हां बि यहूदनि खां घटि न आहियो, साज़िश सॼी तव्हांजी आहे, सॼी हराम पाई तव्हांजी आहे, मोबाइल कचराई अथव सॼी मोबाइल। मूंखे त इहो थो लॻे त इहा आलमी साज़िश आहे असांजे ॿारनि खे ख़राबु करण जी। असांजे ॿारनि खे ख़राबु करे पाण हू मार्स ते वञनि था, चंड ते वञनि था ऐं मुख़्तलिफ़ ईजादूं कनि था। तव्हां असांजो मुस्तक़बिल जेको आहे पबजी में बिज़ी लॻो। पबजी पाण मूंखे ॿुधायो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मां पप्पा खे बि चवां थो, तव्हांखे बि चवां थो, पबजी खेॾणु को गुनाह वां छा? गेम था खेॾूं न, घर में गेम था खेॾूं। दिमाग़ी तौरु हे रोशनी हिननि जा शुआ जेके आहिनि उहे असां प्रोफेसर पढ़िया आहियूं, असां हिनखे टेक्निकली। अंकल जहिड़ो सुबुह जो छड़ो उथंदो आहे निंड में, थोरो अखियुनि में सूरु पवंदो आहे, 15-20 मिंट पोइ झटि वेहंदो आहे, पोइ आहिस्ते आहिस्ते सूरु थी करे तव्हांखे आहिस्ते आहिस्ते ख़तमु थी वेंदो आहे। स्कूल में तव्हांखे ब्लैक बोर्ड ते कुझु नज़र ईंदो आहे? कुझु लिखंदा आहिनि त पहिरियों शुरूअ में कॾहिं न ईंदो आहे, पोइ देरि सां आहिस्ते आहिस्ते अचणु शुरू थी वेंदो आहे। भला लिखंदा आहियो जॾहिं हैंड राइटिंग तव्हांजी कीअं सुठी आहे? हैंड राइटिंग सुठी न आहे, उहो माना अखर अचनि था लिखणु, सभु कुझु लिखणु ईंदो आहे, पर अखर सुठा न आहिनि। पंहिंजा लिखियल अखर पाण पढ़ी वेंदा? हाणे ॾिसो माना हू चुप करे वेठा आहिनि, पोइ बि हुननि खे आहे इहा आंध मांध त जॾहिं कयां पोइ असां हे त आंध मांध आहे। यकीन कयो हिकु दफ़ो असांजी 5-6 कलाक बिजली बंदि थी वई, चार्जिंग बि मोबाइल ते न हुई, असां बसि हंध में निंड में खेॾूं पिया, पबजी खेॾूं। माना आदत पइजी आहे। मां हिकु दफ़ो त पप्पा जे हंध में वेही करे हिनखे टूशा पियो हणां, मां काॾे वञा। औलाद साईं मुंहिंजी माउ रोए पई वीचारे, मुंहिंजो ॿारु चरियो थी वियो, चरियो न थियो, मोकार तंहिंसां थियो त हिनजी मोबाइल जी बैटरी चार्ज ख़तमु थी वई आहे, हाणे हथनि सां पियो इहो। न तव्हां पोइ हुननि खे न वेंदे बटन वारी मोबाइल वठी ॾियो आहे न? जेका छो बटन वारी वठी ॾे? हाणे छो टच मोबाइल तव्हां एंड्रॉइड फोन वठी ॾिनो आहे हुननि खे? हैंडलाइट वठी ॾे। ॿारनि जे कम जी न हूंदी आहे मोबाइल? पप्पा तव्हां मुंहिंजे फ्रेंड जी मोबाइल प्लीज़ ॾियो। बाबा हे वठि हलाए न, हल वठि हलाए न, हे बाबा रखी छॾ त असां ॻाल्हियूं तामीराती ॻाल्हियूं कयूं त साईं ॿुधो बाबा इहो न खेॾो, इहो पबजी या फ्री फायर हिकिड़ी वरी गेम आहे। फ्री फायर खेॾंदासीं, असां मजबूर आहियूं, असां ॿियो छा कंदासीं? असां काॾे बि नथा, रुलण जी बि आदत न। ॾिसो तव्हां पढ़ाई कयो न, एजुकेशन हासिल कयो, असां न कंदासीं, ऑफिसर थियो, आर्मी में वञो, तव्हां पुलिस में वञो, जॾहिं नौकिरी मिले न, असांखे बि त नौकिरियूं त मिलनि ई नथियूं न। जंहिंमहिल पेट्रोल मांगो, सुबुह जो उहो जेको आहे 40 रुपया पेट्रोल आहे, वरी निंड मां उथो त 45 थी वियो। बहरहाल वरी शुरू थी विया साईं।
तुंहिंजे पप्पा जहिड़ो त इन वरी शुरू थिया ब्रेक जो वक़्तु थी वियो वरी ब्रेक तव्हां वठो त मां तव्हांखे ॿुधायां थो दुनिया जा माण्हू सफ़र करे हे औलाद असांजी घुमे वण टिण ॾिसे बाग़ात वक़्तु आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिननि जी पबजी गेम त ख़तम थिए ई कोन थी न मोबाइल जी चार्जिंग मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ बाबा चुप वठे पियो बाबा हिकिड़ो माण्हू ब्रेक थो वठे पियो तव्हांखे आहे छा असां थी वियो बाबा अंकल विया तो मां शो में वापस अचो ब्रेक में वापस अचो वेलकम बैक नाज़रीन 3 इडियट्स में असां वटि पबजी प्लेयर आयल आहिनि उन्हनि जो वालिद साहब बि आहे ॻाल्हि ॿोल उन्हनि सां जारी त ब्रेक जो वक़्तु थी वियो त साईं तव्हां इहो ॿुधायो तव्हां हिननि खे जेको इहो पबजी गेम खेॾनि था वेठा तव्हां रोकण जे बावजूद बि तव्हां खां कोन था रोकजनि सही तमामु वॾो तमामु ॿिया कहिड़ा हीला वसीला के हलाया अथव तमामु घणा असां ॿियो न आहे त असां हिते तावीज़ कराया आहिनि फीना पढ़ाया हालांकि पाण प्रोफेसर में न शइ मञींदा तावीज़नि में छा थी इन जे लाइ त ॿार जेके आहिनि उहे ऐं पंहिंजो माना दुआ धागे जे करे हटी वञनि पर उहो बि कोन थियो को दवायूं करायूंसीं इलाज करायासीं साइंसी इलाज कराया हिन गेम जे करे हिननि में ख़राबु आदतूं थी पवनि तमामु घणो तव्हां एग्ज़ैक्ट तमामु ॻाल्हि कई आहे ज़बरदस्त मुंहिंजी चोरी हिन चोरी बि कई तव्हांजी चोरी चोरी कई छा चोरी करे चोरी से मुंहिंजे पर्स मां पैसा कढी अरे इहो ॿुधाए कि चोरी कई न तूं पीउ जे पर्स मां पैसा चोरी करे पुट गबलू गबलू बिहार हुनखे बिहारियो छो चोरी कयो पीउ जे कोट मां पैसा कढी पर्स मां हा अंकल असल में छा आयो न त असां जुमे ते पार्टी कईसीं पोइ दोस्तनि पोइ हुन में असां पबजी जो मुक़ाबिलो कयोसीं असां 4 ॼणा हुयासीं इहो त जुआ थी वई जुआ पोइ हुन में असां मानी कईसीं असां खीसे में विझण वारा इहो तव्हां शर्त था लॻायो या रॉयल पास वठण जे लाइ तव्हां पैसा चोरी कया पोइ पप्पा न ॾींदो त असां मजबूरन कंदासीं नी चोरी कंदो पोइ चोरी बि त पंहिंजे पप्पा जी कई आहे न पंहिंजे पीउ जी कई आहे तव्हांजी थोरी ई कई आहे वॾा थी छा थींदो तव्हां मूंखे त सम्झ में नथो अचे मां उहो थींदुमि हे जेको हिकिड़ो काको गोलियूं टेररिस्ट थींदुमि टेररिस्ट गोलियूं टेररिस्ट थियण त ख़राबु ॻाल्हि आहे छो ख़राबु ॻाल्हि आहे गोलियूं हलाईंदव माण्हू हिन पबजी जे करे ॿारनि जो दिमाग़ ॾिस किथे बीठो वञे टेररिस्ट थियनि था तरफ़ था वञनि जेके असांजे जेके साइंसदान थियनि असांजा माण्हू जेके डॉक्टर प्रोफेसर थियनि असांजा माण्हू उहे टेररिस्ट थियनि था वञनि पबजी गेम जे करे यार पर इहो जेको आहे मर्ज़ सिर्फ़ शहरनि जे ॿारनि में आहे या ॿारनि जे ॿारनि में बि जिथे किथे मोबाइल अची आहे इहो छा आहे गॾा गाॾे यार आहे तव्हां ॾिसो गॾा गाॾे चिंची में मोबाइल ते लॻी पई आहे ऐं हुते टिकटॉक पिया था ॾिसनि ऐं वॾो कमु ख़राबु किताबनि खां परे थियो हालत आहे सम्झो असांजो मुआशिरो कहिड़े तरफ़ थो वञे मुआशिरो मां चवंदो असांजो गंद जी तरफ़ थो वञे मोबाइल पबजी सॼो गंद आहे पीउ जो उथारे छॾियो ते हालत हल तूं बंदूक हणेसि न तूं हणेसि बि नथो वाया हथ पिड़ा जॾहिं अचे थो त तूं हणेसि न मां सुतो पियो आहे हे मोबाइल माराए थो मूंखे बि माराए थो पाण बि माराए थो बेइज़्ज़तो त आहे न ईअं लतो जॾहिं तोखे चयमि त हणेसि तूं बि ओड़ो अकुल थी मूंखे बि माराए थो पाण बि मरे थो छा था सेखारनि हल हाणे वाया हथ हा असांजी औलाद जो इलाज कराए एडी लताण है तू हणेसि न असांजी औलाद चरी थी वई आहे मूंखे लॻे थो तव्हांजा ॿार ज़हनी मरीज़ थी विया आहिनि सफ़ा असांजे ॿार मरीज़ थी विया चरिया थी विया हणेसि बम हणेसि न हिन जो इलाज करायो यार अचे थो किथे को हुकूमत आहे हिन जो इलाज हणेसि न गोली हणेसि न ॾट बिना हे असांजो मुस्तक़बिल तबाह थो थिए हल हाणे हल बकवास थो कयो तबाह थो थिए हणेसि तूं ॾिस असांजो मुस्तक़बिल तबाह थी हा सुञाणी थी अथव हाणे तव्हां पोइ सफ़रनामा जो पढ़ो था जेके तव्हां छा सिखियो हिननि मां असां इहो हिन ॿारनि खां मोबाइलूं खसियो यार हिकिड़ी उमिरि हुनजी ॿार जी रखो तोखे नथो अचे पप्पा तव्हांखे 40 खां पोइ हिननि खे हैंड राइट पप्पा तव्हां खेॾो हुनखे खेॾणु नथी अचे तव्हां खेॾो झट मां तव्हांखे हिकिड़ो मिंट पप्पा तव्हांखे खेॾणु नथी अचे मां न त सॼियूं ॻाल्हियूं ॿुधाई थो मां कहिड़ियूं सॼियूं ॻाल्हियूं मोकार तई छा आहे हिकिड़ो चकर हो को छा पाए मोकार तई सां थी वियो ॿारनि यार मां हलां राज़ खोले विझे तव्हां पोइ आख़िर हिननि जो हल त कढो न प्रोफेसर आहियो तव्हां हल हिन जो हुकुम कढणो आहे असांजो हाणे ॾिसो हे माना हणेसि न तूं गोली छो नथो हणेसि बेइज़्ज़त हलणु अचे थो तूं गोलियूं बि नथो हणेसि माना बीह तोखे मां छो गोली हणां तमीज़ न आहे हिननि खे छा था कयो साईं गोली बीह मां थो हणां गोली छा था कयो साईं गमलो हणनि छा पप्पा मारे थो गोली हणां हेठि हणां करे
इहो असां लूसी टेबल ते गोली रखणो। थोड़ा समेतो ते कीअं उबतो थी करे चरिया कइजाए साईं शर्म वियो नथो चई पियो वियो साईं टाइम आहे उबता साईं थी करे एॾो जल्दी न वञो ॿार भॼी विया तव्हांजा ॿार भॼी विया तव्हां साईं घर खे टाइम न ॾींदा लूसी कइजाए जा शर्म नथो अचे हाँ घर खे टाइम न ॾींदा तव्हां लॻे थो ॿारनि खे टाइम न ॾींदा ॿारनि खे टाइम न ॾींदा शर्म हया वा तोखे तव्हां भला सॼो ॾींहुं मुतालियो कंदा आहियो छा सफ़रनामनि जो कंदासीं सफ़रनामनि जो मुतालियो कंदा आहियो बसि सही असां सॼी उमिरि तालीम खे ॾिनोसीं त मुआशिरे जे लाइ छा करिणो आहे कहिड़ी गंदगी साफ़ु करणी आहे मुआशिरे मां जॾहिं असां प्रोफेसरनि जा ॿार असां तालीम याफ़्ता ॿार ऑफिसरनि जा ॿार सेक्रेटरी लेवल जा माण्हू पुलिस लेवल जा माण्हू MN MP जा माण्हू ॿार जेके आहिनि उनखे 3-3, 4-4 लख जूं मोबाइलूं 3-3, 4-4 लख जॾहिं तव्हां अदाकार बि न आहियो तव्हां जॾहिं जेको डायरेक्टर बि न आहियो राइटर बि न आहियो तव्हां एॾियूं महांगियूं मोबाइलूं छाजे लाइ रखियूं आहिनि बसि टिकटाक ॾिसण लाइ पापा मूंखे माफ़ु कर सॉरी पापा मुंहिंजी मोबाइल जी चार्जिंग ख़तमु थी वई आहे तव्हां झटि पंहिंजी मोबाइल जो मां हुन ते खे बसि मां चयो त माफ़ी वठणु आयो आहे त मां ईंदा न खेॾंदुमि माना पंहिंजी मोबाइल ॾियो त मां पापा तव्हां मूंखे वणंदा बि आहियो तव्हां ॾाढा सुठा आहियो पापा मूंखे जो झटि अलाह वाइदो आहे कसम न बसि 10 मिंटनि खां पोइ मां तव्हांखे पोइ तव्हांजी मोबाइल में हिननि डाउनलोड कई आहे छा इहा गेम हा अथसि पापा जी मोबाइल में आहे पबजी गेम मूंखे त ख़बर न पवंदी आहे पर शायदि कई हुजे अच्छा अथसि पापा मूंखे ख़बर आहे मां तव्हांजी राति जो सुम्हिया पिया हुन तव्हांजी मोबाइल खणी करे मां डाउनलोड कई पापा बसि मां न ॾींदुमि हाणे पापा ॾे न हल न पापा तूं ॾींदुमि मुंहिंजो बसि। पप्पा ॾिसो हाणे वॾा थी विया हो तव्हांजे पीउ जा बि कुझु अरमान हूंदा कुझु ख्वाब हूंदा त पुटु मुंहिंजो वॾो थी करे मूंखे कमाए खाराईंदो अंकल तव्हांजूं ॻाल्हियूं बिल्कुलु सची आहिनि कसम अलाह जो वॾा वॾा माण्हू खेॾंदा आहिनि जेके वॾा वॾा कोट फुल सूट पातल आहिनि पैसा अथनि कारियूं अथनि असां त ग़रीब आहियूं न त उहे बि खेॾनि था सभु खेॾनि था न न पर हिन मां फ़ाइदो कोन्हे न तव्हां सोचो त सही थोरी देरि लाइ दिमाग़ी अंकल तौर टाइम पास थिए थो टाइम ज़ाया थो थिए नथो ज़ाया थिए घर में वेठा आहियूं चो हल मिसाल आहे मां हाणे घर हे मुंहिंजो घरु आहे मां वेठो आहियां नथो खेॾां चुप करे वेठो तव्हां किताब खणो कोई पढ़ो किताब मथे में सूर थो पए निंड पई थी अचे इहा ॻाल्हि आहे किताब जंहिं महिल बि मां किताब पढ़ां थो मूंखे उबासूं बि अचनि थियूं निंड पई थी अचे पबजी खेॾण महिल नथी अचे उन में असां हीअं हीअं कयूं था हिकिड़ो माना असांजो माइंड ज़हन हले थो न हुन में इन में कहिड़ी ॻाल्हि आहे भला बाबा माइंड ज़हन तव्हांजो जेको आहे उहो कंहिं सुठे कम में लॻायो न सुठो कमु आहे पबजी तव्हांखे कहिड़ो कमु ईंदी तव्हांखे का डिग्री ॾींदी कुझु बि न दिमाग़ ख़तमु थी वेंदो तव्हांजो तव्हांजी पहिरीं सभ खां पहिरियां जेको आहे दिमाग़ जेको आहे उहो कमज़ोर थींदो अखियूं तव्हांजूं अंधियूं थींदियूं वेंदियूं दिलि कमज़ोर थी वेंदी हिननि जा रेज़िस हूंदा आहिनि एॾा ॾुखिया आहिनि ऐं ॿार बदतमीज़ी अलॻि था सिखनि हिन मां बदतमीज़ तव्हां मोबाइल खसींदो न साईं हिननि खां मोबाइल खसींदो पोइ घर खे भञंदा सॼे घर खे जेको बि माण्हुनि सां ॻाल्हि ॿुधायांव मां हिकिड़ी ॻाल्हि असांजे माउ पप्पा ॻाल्हि कंदोमांव ॿियनि जा पप्पा एॾा सुठा हूंदा आहिनि उन्हनि खे पंहिंजे घर में नेट लॻल आहे असांखे सिर्फ़ु 500 जो पैकेज कराए ॾे थो मिंट में ख़तमु थो थी वञे तूं असांखे नेट उन 500 जा तूं बादाम खा त तुंहिंजो दिमाग़ ताक़तवर थिए पप्पा मां छो बादाम खाओ न त दिमाग़ ताक़तवर ॿी का गेम न ईंदी आहे फिज़िकल गेम का फिज़िकल गेम हिकिड़ी नांग वारी खेॾाऊं जंहिं महिल बिजली हली वेंदी आहे न पोइ असां वरी उहा नांग वारी हूंदी आहे टी 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 वॾो नांग थी वेंदो आहे एॾो उहो बिजली बंदि थी वेंदी आहे क्रिकेट वग़ैरह न खेॾंदा क्रिकेट अंकल असांखे ॿार खणी थी वञे त पोइ फुटबॉल में मां असांखे ताक़त न आहे जॻह में हिकु दफ़ो मां आयो हुउमि न त मूंखे 3 ॾींहं माना पेर में सूर पइजी इहा हालत आहे एक्सरसाइज़ वग़ैरह कंदा आहियो जिम वग़ैरह वेंदा आहियो अंकल छो वञूं असां जिम असां छाजे करे मां दाख़िला कराई आहे मां कहिड़ो जेको आहे उन सां छान माइकल सां या ट्रिपल एच सां विढ़ंदुमि मां छो जिम इस्तेमालु कयां पंहिंजी सिहत जो ख़्यालु नथा सिहत मां छा भला अच भंग घोटे पियां थो छा कयां मूंखे तव्हां ॿुधायो त सही नी पबजी गेम खेॾण सां तव्हांजो अखियुनि जो ज़्यान थिए थो तव्हांजो दिमाग़ मफ़लूज थी वञे थो अदा अखियूं असांजूं वञनि थियूं न ज़हन असांजो थो वञे तुंहिंजो कहिड़ो कमु हल इहा बदतमीज़ी आहे तुंहिंजो कहिड़ो कमु हिकिड़ी ॻाल्हि ॿुध पर दुनिया पूरी ॾिसंदी प्रोग्राम त पीउ सां गॾु हिकिड़ो ॿारु वेठो आहे जेको पबजी ॾिसे थो ऐं बदतमीज़ आहे हिकिड़ो पढ़ियल लिखियल माण्हू आहे हुन MA जर्नलिज़म कई आहे हू तुंहिंजो सुवाल जवाबु थो करे त तव्हां मैसेज कहिड़ो था ॾियो पिया त चवंदा बदतमीज़ ॿार जेको आहे प्रोफेसर जी भर में वेठो आहे असां थोरी बि खेॾूं था पबजी त तव्हां एतिराज़ कयो था सॼो ॾींहुं खेॾे थो त केॾी पाण सॼो ॾींहुं ॿाहिरि वञूं था दोस्तनि सां होटल ते चांहियूं पियो था घुमो ॿाहिरि घुमण सां इंसान रुलेगा तो खुलेगा दिमाग़ खुलंदो ॿार दोस्तनि सां ज़ाहिर कचहरी कंदा त हमारी डिस्कशन थींदी आहे न अंकल न हर बार फालतू ॻाल्हाईंदा आहिनि होटल ते वेही हर बार वांदो कमु न कर पप्पा कहिड़ो हाणे प्रोफेसर हाणे त रिटायर थी वियो आहे न हाणे कहिड़ो वरी ओॾे कॉलेज में वेंदो आहे हाणे त वेठो हूंदा होटल ते पंहिंजी पुराणियूं ॻाल्हियूं रिटायर थिया त असां को सिखो
त दुनिया में छा ॾिठोसीं छा पप्पा तव्हां कुराड़ा थी विया हाणे इहे ॻाल्हियूं हिन दौर में नथियूं हलनि मूंखे सम्झ में नथो अचे त हिननि जो हेयर स्टाइल त मुनवर मुमताज़ मौलाई जहिड़ो आहे जी हा खेॾे वरी पबजी गेम तो ईअं छो बसि सही गाना हुनजा घणा ॿुधंदो आहे छा मुनवर मुमताज़ मौलाई ज़ाहिर हर को ॿुधंदो आहे शौक़त आहे मूंखे मुनवर मौलाई बि वणंदो आहे मुमताज़ मौलाई वार त तव्हां ओड़ा ई ठाराया बिल्कुलु वार शुरू खां थी विया अरे बेस्ता वरी तूं आयो आहे गुडू मां चाय करे खणी आयो पंहिंजी घर आई थैंक यू गुड लव यू हाणे वरी चार्जिंग कंदव मोबाइल बाबा चार्ज लॻाए करे मोबाइल इस्तेमालु न कबी आहे असां कंदासीं न असां जेसीं ताईं काॾे वञूं कलाक अरे हलो 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 खणो सामान निकिरो निकिरो हलो नथा वणो त हलो प्रोग्राम में अची करे पप्पा तव्हां हलो हलो पप्पा तव्हां किना तव्हां बि किना अंकल हलो 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 तमीज़ सिखो माण्हू मोबाइल हलाए वञो किताब खणो वज़ू कयो असां न पढ़ंदासीं किताब त न असां वज़ू कंदासीं न नमाज़ पढ़ंदासीं हल हलो बदतमीज़ अरे छा हालत प्रोफेसर साहब इहा हालत थी आहे ॿार मुंहं ते जवाब था ॾियनि साईं तव्हां दौर में तव्हां पंहिंजे वालिद साहिब खे जवाबु ॾींदा हुयो कॾहिं न सिर्फ़ु इहो मोबाइल जो नतीजो अथव मोबाइल जे बि ॿार मोबाइल इस्तेमालु थो करे वधीक वाफ़र इस्तेमालु थो करे उहो बदतमीज़ थी थो वञे उनखां तव्हां खसींदो त गारियूं बुझा बुझा ॾियनि था तव्हां पंहिंजे पीउ माउ सां कीअं हलंदा हुआ पहिरीं पवंदा हुआसीं पीउ माउ खे असां हथ चुमंदा हुआसीं ऐं उहे बि अॼुकल्ह जो मुआशिरे खे ॾिसो छा थी वियो आहे हाणे वारे मुआशिरे में ॾिसो था उन दौर में तालीम बि न हूंदी एतिरी पर इंसानियत वॾी हुई पीउ माउ जी इज़त हुई क़दुरु हो ईंदड़ वेंदड़ जो महिमान जी इज़त हुई हे महिमान खे कढो महिमान खां नफ़रत कढो महिमाननि खे अच्छा उहो दौरु अची वियो आहे साईं पर मां त ईअं थो सम्झां त इन में ॾोह जेतिरो ॿारनि जो आहे ओतिरो पीउ माउ जो बि आहे पीउ माउ छा करे साईं पीउ माउ उन्हनि खे छो था वठी ॾियनि एंड्रॉइड फोन साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हे जेकियूं गाॾियूं मोटर साइकिलूं आहिनि असां चऊं न वठी अंकल मां सभु कुझु घर में अंदरां वेही ॿुधां थो जंहिं महिल असांजे घर में महिमान ईंदा आहिनि पोइ इहो ई पप्पा इहा ई मम्मा चवंदी आहे तव्हां हुन कमरे में वञी खेॾो पाण होॾे वञी हथ सां मोकिलींदा हुते वञी खेॾो जंहिं महिल महिमान अचनि था त पोइ असांखे हुन कमरे में मोकिलनि था जंहिं महिल महिमान नथा अचनि त पोइ वरी असांखे वरी विढ़नि था अचो चालाकी था कयो नाज़रीन जीअं तव्हां ॾिठो त असां जेके पबजी प्लेयर हुया उन्हनि जो इल्ज़ाम आहे पीउ माउ ते त असांखे ॿिए कमरे में मोकिले छॾींदा आहिनि महिमाननि सां असां वेठा आहियूं तव्हां वञी होॾे पबजी गेम खेॾो साॻी जॻह ते पीउ माउ जो बि इहो ई फ़र्ज़ु थिए थो त पंहिंजे ॿारनि ते नज़र रखनि उन्हनि जी तरबियत सुठी कनि उन्हनि खे तालीम ॾियारनि ऐं इहा पबजी गेम जेका आहे असां जेके नौजवान ॾिसी रहिया आहिनि ख़ासि करे उन्हनि जे लाइ हिकिड़ो पैगाम आहे त इहा पबजी गेम तव्हांखे कॾहिं बि कमु न ईंदी मुस्तक़बिल में तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजी एजुकेशन कमु ईंदी पंहिंजी एजुकेशन ते ध्यानु ॾियो इहा पबजी गेम हिन खां अॻिते अञा अलाए छा छा ईंदियूं गेमियूं मुख़्तलिफ़ ईंदियूं गेम्स उन्हनि में तव्हां वक़्तु ज़ाया न कयो वक़्तु ॾाढो क़ीमती आहे ऐं असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि पंहिंजे पुॼाणे ते हाणे पहुचे थो इनशाला ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं नवनि किरदारनि सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदासीं तेसि ताईं असांजी ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ वॾी महिरबानी साईं इहो पैगाम हो हिकिड़ो त ॿार खे जेके तव्हां बि कुझु ध्यानु ॾियो साईं ॿारनि ते केतिरो तओ मिलियो ॿारनि कुझु सख़्ती कयो ॿारनि साईं मां दंगियूं मिलियूं ॿारनि खे तओ मिलियो आहे पर मुड़नि कोन था ॿुधो साईं